अस्सलाम नाज़रीन, डिबेट में भली कार मां आहियां जी मेज़बान साइमाबाद। प्रोग्राम में गुफ्तगू कंदासीं अमरीका ऐं ईरान जंगबंदी के हवाले से। पाकिस्तान एक भेरो ॿीहर तमामु अहम रोल प्ले करण वञे पियो ऐं आलमी मीडिया की रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान के अंदर ॻाल्हियुनि जो ॿियो राउंड भी एक्सपेक्टेड है। इन वक्त बैकडोर डिप्लोमेसी के हवाले से पाकिस्तान तमाम सरगर्म है ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ सुभाणे तमाम अहम दौरन ते सऊदी अरब, तुर्की ऐं कतर वञे पियो, जिते वो दोस्त मुल्कनि सां इन ॻाल्हियुनि के हवाले से मुशावरत कंदो। ऐं हिन वक्त जेका मौजूदा सूरत हाल है, इन में रूस, चाइना, फ्रांस ऐं बरतानिया तमाम घणियूं कोशिशूं करे पियो त जीअं इहा जेका आर्ज़ी सीज़ फायर है उनके मुस्तकिल जंगबंदी ना वठी वञिजे ऐं आबी लंघ के हवाले से जेके हिन वक्त ग्राउंड ते सूरत हाल है उनके भी ठीक करण के हवाले से हिन वक्त मुख़्तलिफ़ मुल्कनि पारां कोशिशूं जारी आहिनि। इन सॼे मंज़रनामे ते गुफ्तगू कंदासीं त पाकिस्तान हिन वक्त जो रोल प्ले करण वञे पियो उन जे पोयां चाइना की केॾी वॾी स्ट्रेटजी है ऐं चाइना कीअं इन्हनि सॼे दुनिया के मुल्कनि के इंगेज करे पियो ऐं हीअ जेका जंगबंदी जो मामलो है उनके हिकिड़े नए वर्ल्ड ऑर्डर तहत ठीक करण की कोशिश थी रही है। ऐं हिन वक्त जेका मौजूदा सूरत हाल है जंग जी, उनमें ईरान जा जेके मुतालबा उहे हिन वक्त भी बरक़रार आहिनि, जंहिंमें इनरिचमेंट जो मामलो है ऐं उन खां अलावा आबी लंघ ते जेका हाकिमत जी दावा है उहे ॿई मामला आहिनि जंहिं ते अमरीका हिन वक्त ताईं डेडलॉक की सूरत हाल है ॿिन्हिनि मुल्कनि जे विच में। त ॾिसजे त मुस्तक़बिल में इन ॿिनि मामलनि ते मामलो केॾे अॻिते वञे पियो ऐं कहिड़ा मुल्क इन में केतिरो अहम किरदारु अदा करण वेंदा, सॼे मंज़रनामे ते गुफ्तगू कंदासीं। प्रोग्राम के आख़िरी हिस्से में गुफ्तगू कंदासीं। तमाम अहम बयान आयो है घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो, जंहिंजो चवणु आहे त पाकिस्तान मां गुज़िरियल 4 सालनि में $100 अरब मुल्क का ॿाहिरि विया आहिनि। छो विया आहिनि ऐं इहे हाणे वापसि कीअं ईंदा? पाकिस्तान के अंदर सीड़पकारी ऐं जेके बिज़नेस जा मामला आहिनि उहे ठीक करण के हवाले से वफ़ाक़ी हुकूमत वटि छा स्ट्रेटजी है, कहिड़ी उन्हनि वटि हिकिड़ो वे फॉरवर्ड है त जीअं दुनिया जा जेके अहम मुल्क आहिनि उहे ॿीहर पाकिस्तान के अंदर सीड़पकारी कनि ऐं पाकिस्तान के अंदर साज़गार माहौल ठाहिण जे लाइ ऐं बिज़नेस कम्यूनिटी के हिकिड़ो सेफ ज़ोन ॾियण जे लाइ वफ़ाक़ी सरकार वटि छा प्लान है, उन ते भी गुफ्तगू कंदासीं। ऐं पाकिस्तान मां जेको $100 अरब ॿाहिरि मुंतकिल थिया आहिनि उहे कीअं वापसि घुराए सघजनि था, इन ते भी गुफ्तगू कंदासीं। स्टूडियो में मूंसां गॾु मौजूद आहिनि फारूक मोरई साहब ऐं इरफान महबूब साहब। फारूक साहब, ईरान ऐं अमरीका की जंगबंदी मुस्तकिल सीज़ फायर के हवाले से दुनिया हिन वक्त कोशिशूं करे पई ऐं हिन वक्त तव्हां जीअं त ॾिठो हूंदो त चाइना तमामु अहम बयान ॾिनो आहे आबी लंघ जे हवाले सां ऐं जेका नाकाबंदी जी ॻाल्हि अमरीका कई पे उन जे बावजूदि तव्हां ॾिठो त जेके चीनी जहाज़ आहिनि उहे आबी लंघ मां गुज़री करे पंहिंजी मंज़िल ते पहुता। त जेको अमरीका जेका इहा दावा कई त आऊं नाकाबंदी कंदसि या कंहिंखे बि वञणु कोन ॾींदसि, उन बयान जी जेको अगरि प्रैक्टिकली असां ॾिठूं त अमरीका उन ते बि इम्प्लीमेंट न करे सघियो जेको उन पाण चयो। महिरबानी। असल में ॻाल्हि इहा आहे त जेके जहाज़ ॿ जहाज़ जेको आहे सो अमरीकी पाबंदियुनि खां पोइ जेको आहे सो निकिता आहिनि। हिकिड़ो जहाज़ जेको आहे उहो बि जेको आहे सो आयल सां ऐं केमिकल सां भरियल हो, जेको चाइना जो जहाज़ हो जेको निकिरी वियो उतां। ऐं उन खां बाद में जेको आहे जेको ईरानी जज़ीरो जेको खारिग आहे उतां आयल खणी जेको आहे ईरानी जहाज़ बि निकितो। हाणे इन जो तरीक़ेकार इहो आहे त जॾहिं हू उन जाइ ते अचनि था, लोकेशन ते अचनि था त पंहिंजी सुञाणप चेंज करे था छॾनि या त पंहिंजी फ्रीक्वेंसी मुकमिल तौरु बंदि करे था छॾनि, छो जो उन में उन्हनि जी ख़बर कान थी पए। इन तरीक़े सां हू 2 जहाज़ निकिरी विया आहिनि। बाक़ी इहा ॻाल्हि त भई जेको आहे सो अमरीका अञा मुस्तक़िल तरीक़े सां जेको आहे मुकमिल जेको आहे उनखे नाकाबंदी न कई आहे ऐं इहो अञा ज़ाहिर शुरूआती तौरु आहे। 2-3 जहाज़ गुज़री विया आहिनि, उन खां ज़ाहिर अमरीका कंदो। ज़ाहिर इहे ख़बरूं जेके सिर्फ़ु असां ताईं पहुतियूं आहिनि त ज़ाहिर अमरीका वटि बि पहुतियूं हूंदियूं त पाबंदियूं जेको आहे लॻंदियूं, लेकिन जेको अञा ताईं का अहिड़ी ॻाल्हि कान थी आहे त अमरीका कंहिं जहाज़ खे रोके पाण कब्ज़े में वरितो हुजे या वापसि कयो हुजे, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। बाक़ी जेका तव्हां इहा ॻाल्हि ॿुधाई त जेको आहे सो जेको मुज़ाकरात जो जेको ॿियो दौरु आहे उनजी जेको आहे अफ़वाहूं जेको आहे तेज़ीअ सां गर्दिश कनि पियूं त भई इहो ख़मीस जे ॾींहुं जेको आहे इहो जेको आहे पाण में जेको आहे हिननि जी ॻाल्हि ॿोल शुरू थींदी ऐं जेको ईरान जेको ज़राए उहे चवनि था त भई जेको आहे असांजी जेको आहे पसंदीदा जॻह पहिरें त इस्लामाबाद आहे। त इस्लामाबाद में जेकॾहिं असांखे जेको आहे सो मुज़ाकरा जे लाइ घुराईंदा त असां ईंदासीं, उहे असां तयारु आहियूं। लेकिन जेका ॿी जेका जॻह जेकॾहिं हू नथा चाहिनि या अमरीकन चाहिनि था त न असां इस्लामाबाद में नथा चाहियूं, ॿिन्ही धुरनि जी रज़ामंदी सां थींदो जेको फ़ैसिलो थींदो। हाणे इहा जेका आहे सा ॿी जेका जॻह जेका ॿुधाई वञे थी उहा आहे जनीवा।
सो इन में ॿिन्ही धुरियुनि जो पाण में जेको आहे सो हाणे जॾहिं जेको थिए त भई ॿई राज़ी आहिनि इस्लामाबाद में त इस्लामाबाद में थींदी, लेकिन जेकॾहिं जनीवा में राज़ी आहिनि त जनीवा में थींदी, लेकिन ईरानी हुकाम जे तरफ़ां इहा इतलाह आहिनि त भई जेको आहे सो असां इस्लामाबाद खे पहिरीं मतिलबु फोकियत ॾींदासीं त उते मुज़ाकरात थियनि। ठीकु आहे इरफान साहब, तव्हां कीअं पिया ॾिसो मुस्तक़िल जंगबंदी जे हवाले सां रूस, चाइना, फ्रांस ऐं बरतानिया कोशिशि करे पई ऐं जेको नाकाबंदी जो जेको मामिलो हुयो उन ते बि काफ़ी सख़्तु रद्दमल दुनिया ॾिनो आहे अमरीका खे। नाकाबंदी खे पाण थोरो साइड ते था रखूं, छो जो अञा तीअं मुकमिल नाकाबंदी न थी सघी आहे, न ई आबनाए हुरमज़ को एॾो सवलो सादो ऐं आसान लंघ आहे जो इन जी फौरी तौर ते नाकाबंदी कजे। ऐं जेकॾहिं नाकाबंदी जो इरादो आहे अमेरिका जो या मुकमिल नाकाबंदी तरफ़ वञे बि थो त इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन्हनि जहाज़नि जी नाकाबंदी हूंदी जेके ईरानी बंदरगाहुनि ॾांहुं वेंदा ऐं ईरानी बंदरगाहुनि ॾांहुं ईंदा। पाण चई सघूं था त इहा नाकाबंदी रुॻो इन करे कई वई आहे त जीअं ईरान खे मुआशी तौर ते धकु रसाइजे ऐं आबी लंघ वसीले ईरान जी जेका कमाई थिए थी या मुआशी तौर जेको मुस्तहकम थिए थो उन में अदम इस्तेहकाम आणिजे ऐं उनखे कमज़ोर कजे त जीअं अमेरिका जेको मुआइदो चाहे थो उनखे ईरान क़बूल करे। ॿिए पासे पाण ॾिसूं था त कल्ह खां वठी ऐं कल्ह राति खां वठी आलमी मीडिया ज़रे घटि 90% जेका मीडिया आहे उहा इहा ख़बरूं ॾिए पई त भई ॿई जेके धुरियूं आहिनि ईरान ऐं अमेरिका हिकु भेरो ॿीहर ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदा ऐं अॼोके सिज में ईरान ऐं अमेरिका जी तरफ़ खां जेके बयान अचनि था उन्हनि मां बि इहो पको ऐं 100% तासुर मिले थो त ॿई धुरियूं ॻाल्हियूं करणु चाहिनि थियूं। रही खुही कसर अॼु जेका अमेरिकी TV चैनल आहे उनखे इंटरव्यू ॾींदे अमेरिकी नायब सदर JD वेंस पूरी कई आहे ऐं उन जेका ॻाल्हि ॿोल कई आहे उन मां इहा पक थी वई आहे त भई ॿई धुरियूं तमामु जल्द ॻाल्हियूं कंदा, ॻाल्हियुनि जी मेज़ ते ईंदा ऐं इहो ॻाल्हियुनि जो जेको अमल आहे 2 हफ़्तनि जी जेका जंगबंदी आहे उन खां पहिरियां थी वेंदो। यानी हिकिड़ी उमेदु आहे त 2 हफ़्ता पूरा थियण खां पहिरियां ई हीअ जेका आर्ज़ी ऐं कमज़ोर जंगबंदी आहे उहा मुस्तक़िल जंगबंदीअ में तब्दील थी वेंदी। JD वेंस अॼु जेको ॻाल्हायो आहे, काल्ह ताईं त पाण 2 मुख़्तलिफ़ हिकिड़ा नुक़्ता डिस्कस कयूं पिया या बहस हेठि हुआ त भई उहे कहिड़ा बुनियादी कारण हुआ या कहिड़ा नुक़्ता हुआ जिन ते ॿिन्ही धुरनि खे इख़्तिलाफ़ हुयो ऐं मामला तय न थी सघिया। त JD वेंस अॼु उन्हनि खे वाज़े कयो आहे ऐं बुनियादी तौर ते हुन हिकिड़ो ई नुक़्तो ॿुधायो आहे, उहो नुक़्तो आहे एटमी प्रोग्राम जो। ऐं बक़ौल JD वेंस जे त ईरान सरेंडर कयो आहे, मुतफ़िक़ आहे त भई असीं कॾहिं बि एटमी प्रोग्राम या जेको यूरेनियम जो रचाव आहे या उन मां एटम बम न ठाहींदासीं, एटमी सलाहियत हासिलु न कंदासीं। पर अमेरिका चाहे थो त भई असांखे हिकिड़ी मुस्तक़िल ख़ातिरी कराई वञे, पकी ख़ातिरी कराई वञे, असांखे एतमाद ॾियारियो वञे, असांखे यकीन ॾियारियो वञे त तव्हां अॻिते हली कॾहिं बि एटम बम ठाहिण जी कोशिशि न कंदा ऐं हिकिड़ो निज़ाम वज़ह थियणु खपे या हिकिड़ो फ्रेमवर्क अहिड़ो हुजे जंहिं ताईं अमेरिका जी बि रसाई हुजे ऐं अमेरिका खे बि इहा सेटिस्फिकेशन मिले त ईरान ॻाल्हियुनि खां पोइ एटमी जेको मामिलो आहे उन ते कमु न पियो थिए। हिकिड़ी जेका ॻाल्हि वाज़े नज़र अचे थी, पाण अॻु में बि उनखे डिस्कस कंदा रहिया आहियूं, ॻाल्हियुनि खां पहिरियां बि ऐं ॻाल्हियुनि वारे अमल खां पोइ बि हिकिड़ी ॻाल्हि जेका तमामु घणी ज़ेर बहस आई त भई ॿिन्ही धुरनि में बेइतमादी तमामु घणी आहे, एतमाद साज़ी जी खोट आहे। अमेरिका जेके शर्त रखे थो उन में ईरान खे भरवसो न आहे, ईअं ई वरी अमेरिका खे ईरान ते भरवसो न आहे। सो ॿई मुल्क जेके आहिनि उहे हिन वक़्तु बेइतमादी जो शिकार आहिनि या एतमाद जो फ़ुक़दान आहे। ऐं उन जे लाइ तव्हांखे यादि हूंदो त 2-3 ॾींहं पहिरियां बि रूस जी तरफ़ खां इहो बयानु आयो हो त भई जेकॾहिं मामिलो सिर्फ़ु इन मामले ते आहे त जेको तव्हां वटि यूरेनियम आहे जंहिंजो अव्हां रचाव कयो आहे उहो अमेरिका जे हवाले कयो वञे या अमेरिका जे हवाले कयूं, जंहिंसां अमेरिका खे इहा ख़ातिरी मिले त हाणे ईरान वटि कंहिं क़िस्म जो यूरेनियम न आहे ऐं हू मुस्तक़बिल में एटमी प्रोग्राम हासिलु न कंदो त इहो भला तव्हां असांखे ॾेई छॾियो, असां उनखे अमानत तौरु रखूं था या उहो अमेरिका जे हवाले कयूं था। इन ते बहरहाल अञा काई अॻुभराई न थी सघी आहे या ईरान या वरी अमेरिका जे तरफ़ सां कंहिं बि क़िस्म जी बयानबाज़ी न थी सघी आहे। आबनाए हुरमज़ वारे मामले खां पोइ हिकिड़ो बयानु ज़ेरे गर्दिश हुयो त भई ईरान शायदि हवाई दिफ़ाई निज़ाम ईरान खे फ़राहम करे थो या हथियार ॾिए थो या कंहिं क़िस्म जी का
फ़ौजी मदद करे थो ऐं उन जे जवाब में डोनाल्ड ट्रंप बयानु ॾिनो त जेकॾहिं ईरान ईअं करे थो त असीं जवाबनि ॻरा टैरिफ मड़ींदासीं चीन ते ऐं चीन खे इन जा नतीजा भोगणा पवंदा ऐं उन ते ई अॼु वरी चीनी परॾेही वज़ीर बि ख़बरदार कयो आहे ऐं इन ॻाल्हि जी तरदीद कई आहे त हाणे जेको इहो हिकिड़ो नुक़्तो आहे जंहिं ते ईरान ऐं अमेरिका ॿिन्ही खे ख़दशा आहिनि या ॿिन्ही जो इतफ़ाक़ न पियो थिए या ॿई हिक ॿिए ते एतबार करण जे लाइ तयारु न आहिनि त मूं अॻु में बि चयो हो रूस जी आछ मौजूदु आहे ऐं अमेरिका शायदि चाहे थो त चीन खे बि कंहिं न कंहिं तरीक़े सां इन मामले में इन्वॉल्व कयूं। शायदि इहो ई सबबु आहे जो आबनाए हुरमज़ ते फौरी तौरु नाकाबंदी कई वई, छो जो ईरान सां सवां सिधा जेके तवानाई जा मुआहिदा आहिनि उहे चीन जा आहिनि ऐं जेकॾहिं नाकाबंदी थिए थी ईरानी बंदरगाहनि ॾांहुं जहाज़नि जी आमद रफ़्त रोकिजे थी त सऊं सिधो इन मां ज़ाहिर आहे त जेके चीन जा जहाज़ आहिनि उहे बि रोकिया वेंदा। सो अॻिते हली मुमकिन आहे या हीअ जेका सिफ़ारतकारी हले पई शहबाज़ शरीफ़ साहिब जेके हीअ दौरा रिथिया आहिनि टिनि मुल्कनि जा ऐं फ्रांस ऐं ॿिया जेके मुल्क आहिनि उहे उन्हनि जी जेका सिफ़ारतकारी लॻी पई आहे या उन्हनि जा अमेरिकी या ईरानी क़यादत सां जेके राब्ता आहिनि मुमकिन आहे त ख़मसदे चवनि था त ॻाल्हियुनि जो ॿियो राउंड थिए उन राउंड खां पहिरियां ई इहे जेके मामलात आहिनि उहे तइ थी वञनि ऐं ख़मसदे पाण खे इहा ख़ुशख़बरी ॾिसण वटां मिले त हीअ जेका आर्ज़ी जंगबंदी आहे उहा मुकमिल तौर ते मुस्तक़िल जंगबंदी में कन्वर्ट थी वई आहे, छो जो हिकिड़ो मेन जेको मुतालबो हुयो इन जो ईरान जो त भई लबनान ते जेके इसराइल जा हमला आहिनि उहे बि फौरी तौरु बंदि कया वञनि त अॼु 8 वॻे उन्हनि जूं ॻाल्हियूं बि शुरू थी वियूं आहिनि इसराइल ऐं लबनान जूं ऐं उमेदु कयूं था त उन ते बि का सुठी अॻुभराई थींदी ऐं इम्कान त आहे त वेझे मुस्तक़बिल में ई तमामु जल्द शायदि पाण खे इहे सुठियूं ख़बरूं ॿुधण वटां मिलनि त विच ओभर में जेका छिकताण हले पई थी उन जो ख़ात्मो थी वियो आहे ऐं विच ओभर हिकिड़ी नई मंज़िल तरफ़ रवानो थिए। मुरई साहब तव्हां कीअं पिया ॾिसो जंगबंदी जे हवाले सां लिबनान ऐं इसराइल जे विच में बि ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं तव्हांखे लॻे थो त बरतानिया बि इहा ई डिमांड कई त जंगबंदी में लिबनान खे बि शामिलु कयो त इसराइल असां ॾिठो अमरीका ऐं ईरान त ठीकु आहे टेबल ते आहिनि ॻाल्हियूं बि कनि पिया, इसराइल ॻाल्हियुनि में केतिरो संजीदा आहे लिबनान सां केतिरे क़दुरु हू चाहे थो छो त हिज़बुल्लाह त इन्हनि ॻाल्हियुनि खे तव्हां इख़्तिलाफ़ु कयो आहे उन चयो त क़ाबिल क़बूल न आहिनि इहे ॻाल्हियूं त हिज़बुल्लाह अगरि इन ॻाल्हियुनि खे नथो मञे ऐं को ठाह बि थिए थो त उनखे बि अगरि हू रिफ्यूज़ करे थो त पोइ जंगबंदी कीअं अमल में ईंदी ऐं इसराइल जो स्टांस तव्हां कीअं पिया ॾिसो उहो बि ईरान सां ठाह त अमरीका जी रज़ामंदी खां पोइ इसराइल बि बैकफुट ते वेंदो इन वार जे हवाले सां? ॾिसो इसराइल जी जेका इन लिबनान जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई पेचीदा आहे, इन करे जो लिबनान जे अंदरि जेको आहे न मुख़्तलिफ़ ग्रुप आहिनि जंहिंमें लिबनान जे हुकूमत जो ख़ुदि कंट्रोल लिबनान ते कोन्हे को, इहा हक़ीक़त आहे, हिन में का लिकल ॻाल्हि कान्हे का। पहिरीं बि जेको आहे सो लिबनान जे वज़ीर अज़म जेको आहे इन ॻाल्हि ते जेको आहे कंदो रहियो इन हिज़बुल्लाह खे जेको चवंदो रहियो त भई तव्हां इसराइल ते हमला न कयो, लेकिन हिज़बुल्लाह हुननि जी ॻाल्हि कान ॿुधंदी, छो जो हुननि जा पंहिंजो हिकिड़ो अलॻि इलाइक़ो आहे, अलॻि जेको ग्रुप्स आहिनि जेको हुन में जेको आहे लिबनान जो वज़ीर अज़म त आहे लेकिन हुनजो उहो को बि जेको आहे अमल दख़ल न आहे। हाणे पहिरीं खां हू जेको आहे इसराइल जे हक़ में आहे जेको लिबनान जो वज़ीर अज़म ऐं मुलाक़ात जो उन ॻाल्हि जो हिसो आहे त हुनखे वाशिंगटन में जेके अॼु मुज़ाकरात थियनि पिया उन में जेको आहे ज़ाहिर इहो ई बयानु ॾींदो त भई जेको आहे सो मां जेको आहे सो पंहिंजी तरफ़ां कोशिशि कंदुसि त जेको आहे सो लिबनान में जेके ग्रुप आहिनि जेके ईरान जा जेके हिमायत याफ़्ता आहिनि जीअं हमास आहे या हेॾे जेको हिज़बुल्लाह आहे इहे जेको आहे सो इसराइल ते हमिलो न कनि, लेकिन ॿिए पासे जेको आहे हिज़बुल्लाह जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे इसराइल जी जेको हिन जेको तरफ़ां जेको आहे सो लबनान में जेको आहे हिकिड़ो में अंदरि अची ऐं उते हिकिड़ो बफर ज़ोन ठाहिण जो इरादो रखे थो ताकी जेको हुनखे जेको हिज़बुल्लाह जे हिनखे रोकियो वञे। हिज़बुल्लाह क्लियर चयो आहे त भई जेको असां इन्हनि ते हमिलो कंदासीं, इनखे बफर ज़ोन ठाहिण न ॾींदासीं, जीअं आबनाए हुरम ते जेको आहे सो हुन जेको आहे न करे सघियो आहे कंट्रोल अमरीका, इन तरीक़े सां इसराइल बि जेको आहे सो हिन खे जेको आहे हिन छा चवंदा आहिनि बफर ज़ोन ते वरी जेको आहे न करे सघंदो, जेको आहे हिते न ठाहे सघंदो, इहो जेको आहे सॼो हले पियो थो चकर जेको आहे हिन में जेको आहे सो हिज़बुल्लाह असुलु मसइलो हिज़बुल्लाह आहे। मुज़ाकरात में जेकॾहिं हिज़बुल्लाह खे बि शामिलु कंदा, लिबनान ऐं इसराइल जा मुज़ाकरात थियनि पिया त उहो बि हिकिड़ो स्टेक होल्डर आहे, उनखे शामिलु कंदा त थी सघे थो मामिलो ठहे, लेकिन उहो ईरान सां बि मुल्क आहे, जेकॾहिं ईरान जेको आहे सो जंगबंदीअ में लबनान खे शामिलु कयो आहे, जेकॾहिं ईरान जो मुआइदो थी थो वञे त पोइ त कंहिं ज़रूरत कान्हे कंहिं जेको आहे सो हिनखे जेको आहे सो हिज़बुल्लाह सां उहो ॻाल्हाइण जी, उहो पाण अॼु ख़ुदि जेको आहे सभु मामला तइ थी वेंदा, लेकिन असुलु मसइलो हिते पियो अचे त भई जेको आहे सो तव्हां जेको आहे सो
इन में जेके मुज़ाकरात आहिनि इन में जेकॾहिं अलॻि करणु थो चाहे इसराइल इन खे लेबनान सां मुज़ाकरात ईरान खे शामिलु न आहे शामिलु हुन में त पोइ हिज़बुल्लाह खे शामिलु करिणो पवंदो। अच्छा इरफान, तव्हां कीअं पिया ॾिसो जंगबंदी लेबनान जे अंदरि केतिरो जल्दी असां ॾिसंदासीं, छो त हिन वक़्तु हेॾे त सीज़ फायर आहे पर इसराइली जीअं त तव्हां ॾिठो त हिन जंगबंदी ऐलान खां पोइ बि इसराइल हमला कया लेबनान ते, त हिज़बुल्लाह या पोइ ईरान जूं जेके बि ग्रुप्स आहिनि जेके हुनखे ट्रस्ट करे थो ज़ारा ख़िते जे अंदरि मिडल ईस्ट जे अंदरि, हुनजा खोड़ अहिड़ा विड़ा ग्रुप्स आहिनि जेके हुनजे प्रॉक्सी तौरु कमु कनि पिया, उहे केतिरे क़दुरु हिन सॼी जंगबंदी जे हवाले सां अहम रोल प्ले कंदा, ऐं मिडल ईस्ट जे अंदरि प्रॉक्सीज़ खे अगरि तव्हां काउंटर करण जी कोशिशि कयो था त उहो ईरान जे लाइ विदिन ईरान जे अंदरि उहो केतिरो उनखे कमज़ोर कंदो? तव्हांखे लॻे थो त बिना प्रॉक्सीज़ जे को बि मुल्क हिन दुनिया में हली सघे थो? ज़ारा हर कंहिंजा पंहिंजो हिकिड़ो नेटवर्क आहे, त ईरान इन मामले ते तव्हांखे मुस्तक़बिल में कीअं नज़र अचे थो? प्रॉक्सीज़ खे हू कीअं सेटल डाउन कंदो, या पोइ हू प्रॉक्सीज़ वधीक बहितर ताक़तवर थींदियूं अगरि मिडल ईस्ट मां अमरीका वञे थो, या पोइ ख़िते जो मंज़रनामो कुझु ॿियो हूंदो? ॾिसो हाणे मेन ॻाल्हि आहे त ईरान जे ख़िलाफ़ु जेका जारियत जारी थी आहे, शुरू थी आहे, उनखे कंहिं न कंहिं तरीक़े सां रोकिजे, उन जा जेके असर आहिनि सॼे खिते ते पवनि था। हाणे जॾहिं ही जेका आरज़ी जंगबंदी आहे या जेको मुआहिदे जो या ॻाल्हियुनि जो सेकेंड राउंड थियणु पियो वञे, इहो जेकॾहिं कामयाबु थी वञे थो ऐं इहा आरज़ी जंगबंदी मुस्तक़िल जंगबंदी में तब्दील थी वञे थी, त हाणे जॾहिं ईरान ऐं अमेरिका जा मामला सेटल डाउन थी विया पाण में, त पोइ लबनान ऐं इसराइल वारो जेको मामिलो आहे इहो बि ऑटोमेटिकली सेटल डाउन थी वेंदो ऐं इहो ॿिन्ही धुरनि जे मुफ़ाद में आहे। जेकॾहिं इहे ॿई शयूं सेटल डाउन न थींदियूं त हीउ जेको असुलु तकरार आहे ईरान ऐं अमेरिका जे विच में, इहो ॿीहर कर खणंदो ऐं ईरान बल्कि ख़ुदि हिज़बुल्लाह जे बि मफ़ाद में फ़िलहालु इहा ई आहे त ॿिन्ही धुरनि जे विच में जेका छिकताण आहे इसराइल ऐं हिज़बुल्लाह जी, उहा फ़िलहालु बंदि थियणु खपे, छो जो इन्हनि खे सपोर्ट ईरान कंदो रहियो आहे ऐं ईरान हिन वक़्तु मुआशी तरीक़े सां तमामु घणो कमज़ोर थी चुको आहे, फ़ौजी तरीक़े सां तमामु घणो कमज़ोर थी चुको आहे। 40 ॾींहं जेका वेढ़ हली आहे उन में ईरान जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे, जेतोणीकि हुन शानदार तरीक़े सां वेढ़ विढ़ी आहे, अमेरिका जे ख़िलाफ़ु पंहिंजो दिफ़ाउ कयो आहे ऐं अमेरिका खे मजबूर कयो आहे जो हू ॻाल्हियुनि जी मेज़ ते अची वियो, पर हुनजी क़यादत शहीद थी आहे, उनजा फ़ौजी शहीद थिया आहिनि, उनजो मुआशी नुक़सानु थियो आहे, उनजो इंफ्रास्ट्रक्चर तबाह थियो आहे, तवानाई जेके थाक आहिनि उहे तबाह थिया आहिनि, त ईरान खे पंहिंजो पाण ते बि कमु करिणो आहे ऐं हीअ जेकॾहिं जंगबंदी थी वञे मुस्तक़िल तौर ते, त हीअ जेके नंढड़ा नंढड़ा इशूज़ आहिनि उहे बि ऑटोमेटिक बंदि थी वेंदा। बंदि इन नियत सां थींदा त इहे ॿीहर पाण खे हिकु भेरो ॿीहर बिल्टअप कनि। मुकमिल तौर ते मां नथो सम्झां त हीअ जेके हिज़बुल्लाह या ॿियूं जेके अदर जंहिंखे ईरानी प्रॉक्सीस चवनि था त इहो को ईरान इन्हनि तां मुकमिल तौर ते दस्तबरदार थींदो, छो जो ईरान जो जेको सुप्रीम लीडर आहे इन खां पहिरियां वारो या जेको हाणोको आहे मुश्तबा खामनाई, उन बि वाज़े कयो आहे त भई असीं हिज़बुल्लाह खे कंहिं बि सूरत कोन छॾींदासीं ऐं असां उन्हनि जी मदद कंदासीं। सो आर्ज़ी तौर ते पाण ॾिसी सघूं था त साही कनि धुरियूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे जो हिक ॿिए खे बिल्टअप कजनि, बाक़ी जीअं जीअं दौरु मटिजे थो, जीअं जीअं टाइम गुज़रे थो, टाइम गेन थिए थो, त जंग जा नवां तरीक़ा तव्हां ॾिसो दरियाफ़्त थी विया आहिनि ऐं अॻिते हली मुमकिन आहे त प्रॉक्सी हिकिड़े नए तर्ज़ ऐं तरीक़े सां कमु कनि, हिकिड़े नए तरीक़े सां जंग विढ़नि। ज़रूरी न आहे त हथियारनि जी गेम हले, प्रॉक्सीस इसराइल जे अंदरि कुझु बि थी सघे थो, जीअं असां वटि हिते इंडिया या अफ़गानिस्तान जे थ्रू जेके शयूं थियनि पियूं, सो अॻिते हली मुमकिन आहे त इन्हनि जो जेको तरीक़ेकार आहे उहो तब्दील थी वञे। फ़िलहालु आउं सम्झां थो आर्ज़ी तौर ते ही साही ज़रूरु कंदा त जीअं हिकु भेरो ॿीहर पाण खे मज़बूत करे सघनि। ठीकु आहे नाज़रीन, गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदड़ आहे, ब्रेक जो हिते मुख़्तसिर वक़्तु थियो आहे, ब्रेक वठूं था, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, डिबेट में तव्हांखे चवंदा भलीकार ऐं गुफ़्तगू हलंदड़ आहे ईरान अमरीका जंगबंदी जे हवाले सां ऐं उन जंगबंदी जा ख़िते ते जेके असर पइजी रहिया आहिनि उन हवाले सां गुफ़्तगू जो सिलसिलो हलंदड़ आहे। हिन वक़्तु मुरई साहब तव्हां कीअं पिया ॾिसो ईरान जंग जे हवाले सां जेको उनखे इंफ्रास्ट्रक्चर ऐं उनजे अंदरि जेको नुक़सानु थियो आहे, उनजे अज़ाले लाइ गॾियल क़ौमुनि खे हिकिड़ो ख़त लिखियो आहे जंहिंमें उन चवणु आहे त सऊदी अरब इमारात क़तर बहरीन ऐं कुवैत हर जाणे जो जेको आहे उहो अदा कनि ऐं जेको उन्हनि जो नुक़सानु थियो आहे
उन हवाले सां तव्हांखे लॻे थो त हिन ॻाल्हियुनि जे जीअं असां ॾिठो त पॉइंट वाइज़ हिन ते ॻाल्हि थी ऐं हरजाणे जी अञा असां ॿुधो त इहा ॻाल्हि अञा ताईं हुन सिर्फ़ु अमेरिका सां डिमांड कई हुई पर हिन वक़्तु ईरान इन्हनि मुल्कनि खां बि इहा डिमांड करे पियो त हू जेको नुक़सानु थियो आहे उनजो अज़ालो कनि त तव्हांखे लॻे थो त इहे मुल्क बि हिन जंगबंदी जे अंदरि अची करे ॿीहर ईरान खे मज़बूत करण जे लाइ को किरदारु अदा कंदा ऐं जेको अज़ाले जी डिमांड आहे ईरान जी उहा पूरी थी सघंदी? असल में ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो जेको चवणु आहे त भई जेको आहे सो उन वाक़ई UN में जेको आहे सो चयो आहे त जेको आहे सो ईरानी सफ़ीर जेको आहे सो जेको अमेरिका जेको असां ते हमिलो कयो आहे त ज़ाहिर आहे उहे जेको हमिलो आहे उहो अॾा उते ई हुआ इन्हनि मुल्कनि में हुआ त पोइ उतां हमिलो थियो आहे त इन जा ज़िमेदार बि जेको आहे ईरान जेको आहे जेको इन्हनि मुल्कनि खे करार ॾिए थो ऐं हू जेको चए थो त भई सऊदी अरब UAE कतर ऐं बहरैन जेको आहे ऐं कुवैत जेको आहे सो इहे जेको आहे सो जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे हाणे इहो नुक़सानु केतिरो थियो आहे इब्तिदाई जेको अमेरिका ऐं इसराइल जेको हमिलो कयो आहे इन ईरान ते उन में इब्तिदाई जेको तख़मीनो आहे उहो $270 अरब लॻायो वियो आहे ठीकु आहे न इन में जेको आहे सो इहो जेको हिते जेको आहे इस्लामाबाद में जेके हिननि जो आम जेको मुज़ाकरात जो आम जेको शक हुई उहा इहा हुई त भई जेको आहे सो इहे जेको असांखे मुआवज़ो अदा इहो बि उन में शामिलु हो जेको ईरान जे हिन में ॻाल्हियुनि में इहो बि शामिलु हो त असांखे इहो मुआवज़ो अदा कयो वञे असां ते जेको हमिलो कयो वियो आहे असां न कयो आहे तो ॻाल्हियुनि दौरान जेको आहे जेको असांजे मथां हमिलो कयो आहे इन खे जेको आहे इहो इन जा ज़िमेदार इहे मुल्क आहिनि इहे जेको आहे असांखे अदा कनि या वरी जेको आहे अमेरिका अदा करे इहो हिन उन में शामिलु आहे उन मुआदे में जेको पॉइंट में आहे शामिलु आहे जी जी इरफान साहब तव्हांखे लॻे थो त हीउ मुल्क को किरदारु अदा कंदा ऐं जेको ईरान डिमांड करे पियो ही मुल्क पे कंदा या पोइ अगरि को जंगबंदी जो को मुस्तक़िल ठाह थी वञे थो त शायदि अमेरिका इहो सॼो नुक़सानु भरे ॾे ईरान खे? अमेरिका त पाण चवे थो त जंग में जेको मुंहिंजो नुक़सानु थियो आहे उन जा पैसा हिक ॿिए ते हणनि पिया सभु मूंखे अरब मुल्क ॾियनि जी अमेरिका चवे थो सदर ट्रंप ऑन रिकॉर्ड उनजी स्टेटमेंट आहे हू चवे थो त जंग में मुंहिंजो जेको ख़र्चु थियो आहे $1 अरब हुनजो उन खां वधीक रोज़ जो ख़र्चु 40 ॾींहं तव्हां अंदाज़ो लॻायो जंग हली आहे सदर ट्रंप माज़ी में चयो आहे माज़ी मतिलबु 2 हफ़्ता पुरानी ॻाल्हि आहे 3 हफ़्ता चए थो अरब मुल्क मूंखे इहो ख़र्चु भरे ॾियनि छो जो ट्रंप सम्झे थो त हुन ईरान खे कमज़ोर करे अरब मुल्कनि जा जेके इंट्रस्ट आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कयो आहे ऐं कमज़ोर ईरान अरब मुल्कनि जी मफ़ाद में आहे इन जे करे इन जंग में जेको मुंहिंजो ख़र्चु थियो आहे उहे अरब मुल्क मूंखे अदा कनि अरब मुल्कनि जो इन मामले ते को बयानु साम्हूं कोन आयो आहे हेल ताईं हाणे इन खां पहिरियां ईरान चयो आहे ईरान जे सुप्रीम लीडर बि वाज़े कयो आहे त असांजो जेको नुक़सानु थियो आहे असां उनजो अज़ालो तव्हां खां वठंदासीं हाणे बि ईरानी क़यादत चवे थी त भई बल्कि ईरानी मीडिया हाणे इहा दावा कई आहे त जेका ईरानी क़यादत आहे उहो तख़मीना लॻाए पई सवली सिंधीअ में अंदाज़ा लॻाए पई जंग में केतिरो नुक़सानु थियो आहे $270 अरब जीअं मोराई साहिबु ॿुधायो एतिरो नुक़सानु थियो आहे ऐं जेके असां जूं मुख्य ॻाल्हियूं थींदियूं अमेरिका सां उन में असीं इहा शिक शामिलु कंदासीं त असांखे हरजाणो ॾिनो वञे साॻी ॻाल्हि वरी हिननि जेके गॾियल क़ौमूं आहिनि उन्हनि खे बि लिखियो आहिनि त नार मुल्क जेके आहिनि उहे असांखे इहो हरजाणो भरे ॾियनि हाणे ईरान जो ख़्यालु आहे त हीउ जेको कुझु थियो आहे अरब मुल्कनि जी सरज़मीन तां थियो आहे उते अॾा आहिनि उन्हनि जे आशीर्वाद सां इहा शइ थी आहे या किथे न किथे हुननि जी हिमायत या अहिड़े क़िस्म जी का ॻाल्हि शामिलु आहे तॾहिं हुननि सरज़मीन इस्तेमालु करणु ॾिनी ऐं असांजो नुक़सानु थियो आहे पर मां सम्झां थो इहे जेके मुतालबा आहिनि त असांखे हरजाणो ॾिनो वञे इहो अमेरिका इन्हनि खे कॾहिं बि क़बूल न कंदो हा इन्हनि खे कंपनसेट करे सघे थो जीअं आबनाए हुरमज़ वारे मामले ते ईरान जी तजवीज़ आहे या मुतालबो आहे या हू इन ते पंहिंजो हक़ सम्झनि था त जेके जहाज़ गुज़रनि था त फ़ी बैरल ते हू $1 टैक्स वठनि ऐं इहो बि ज़िक्र मिले थो त करप्टो करंसी में असांखे पैसनि जी अदायगी कई वञे त मुमकिन आहे त महदूद हद ताईं अमेरिका इन्हनि खे इजाज़त ॾे त तव्हां इहे टैक्स उगाड़ियो त जीअं जेको तव्हांजो नुक़सानु आहे उहो उनजो अज़ालो थी सघे इहा शइ ईअं कंपनसेट थी सघे थी बाक़ी सऊं सिधो पैसनि जी ॾेती थी ऐं कोन थो सम्झां त का शइ मुमकिन आहे ठीकु आहे अच्छा फारूक साहिबु हिन वक़्तु लेटेस्ट जेका अपडेट्स आहे उन मुताबिक़ अमरीकी सदर हिन वक़्तु मीडिया सां ॻाल्हायो आहे संस चवण 2 ॾींहंनि जे अंदरि असांजो वफ़द पाकिस्तान वञी सघे थो ऐं इन हवाले सां आसिम मुनीर जेके फील्ड मार्शल उहे तमामु बहितरीनु कमु कनि पिया त हिकु लिहाज़ खां अमरीकी सदर बि इहा तस्दीक करे छॾी आहे त अमरीकी वफ़द जेको आहे उहो इस्लामाबाद में ॻाल्हियूं करण लाइ कुझु ॾींहंनि जे अंदरि वञे पियो
तव्हांखे लॻे थो पाकिस्तान तमामु बहितरीनु सालिसी तौरु हिन में किरदारु अदा करे पियो ऐं ख़िते जे अंदरि जेके मुल्क आहिनि उहे बि तमामु साराहिनि पिया पाकिस्तान जी जेका बैकडोर डिप्लोमेसी आहे। ही ॻाल्हियूं कामयाबु थियनि थियूं ऐं मुस्तक़िल जंगबंदी ॾांहुं राह हमवार थिए थी त पाकिस्तान जो उनखे केतिरो फ़ाइदो थींदो? जी बिल्कुलु, पाकिस्तान ॿीहर जेको आहे ॿिन्ही मुल्कनि खे जेको आहे सो सालसीअ जे लाइ इस्लामाबाद में जेको आहे सो दावत ॾिनी आहे ऐं पाकिस्तान, मिस्र ऐं तुर्की जेको आहे मुसलसल जेको आहे राब्ते में आहिनि ॿिन्ही मुल्कनि सां ऐं उहे चाहिनि पिया त जेको आहे सो मुज़ाकरात जेको आहे सो छो जो ईरान जेको आहे राज़ी आहे इस्लामाबाद में, हू चए थो त भई मुंहिंजी पसंदीदा जॻह मां पहिरीं बि ॻाल्हि करे चुको आहियां भई हू ईरान बिल्कुलु तयारु आहे ऐं ईरान जे जेको आहे जेके इदारा आहिनि जेके उहे चवनि था, नुमाइंदा आहिनि उहे चवनि था असां दोबारा मुज़ाकरात जे लाइ तयारु आहियूं। हाणे मसइलो इहो आहे त भई जेको आहे सो अमेरिका जी तरफ़ां छा पोज़ीशन आहे इहा का ख़बर कान्हे, लेकिन जेको आहे सो मुंहिंजो पंहिंजो अंदाज़ो आहे त ॿीहर जेके मुज़ाकरात थींदा उहे शायदि इस्लामाबाद में ई थींदा। ऐं इन खां अलावा ॿियो हिकिड़ो मां हिकिड़ी तव्हांखे अॼु जेको आहे हिकिड़ी अहम जेका ॻाल्हि थी आहे, बर्तानवी पार्लियामेंट जो जेको हिकिड़ो मेंबर आहे एडवर्ड डेवी, उन जेको आहे सो सदर डोनाल्ड ट्रंप खे जेको आहे सो करप्ट गैंगस्टर जेको आहे सो करार ॾिनो आहे। हू चए थो त जेको आहे सो मूं कॾहिं बि कंहिं अमेरिकी सदर जे वातां इहो न ॿुधो को इहा का मतिलबु ज़बान न आहे त भई जेको अॼु असां राति जो पूरी तहज़ीब खे जेको आहे तबाह करे छॾींदासीं। ऐं हुन जेको आहे सो इहो मुतालबो कयो आहे वज़ीर आज़म जेको बर्तानिया खां त हू जेको आईंदे जेको शाह चार्लिस आहे जेको बादशाह आहे यूके जो, उनखे जेको आहे उहो दौरो करण वारो अमेरिका जो उनखे रोके, छो जो हींअर जेको आहे अमेरिका जो दौरो करणु सही न आहे। थी सघे थो मतां उते वञी हू शाह चार्लिस खे मजबूर करे की जो न जेको बयानु ॾियणु अहिड़े बयान सां या अहिड़े जेके लाॻापियल बयान सां जंहिं ते बर्तानिया खे को नुक़सानु पहुचे। इरफान साहब, अमरीकी सदर कंफर्म कयो आहे त पाकिस्तान वफ़द वेंदो, 1 महीने जे अंदरि उहो वफ़द अची बि सघे थो। सो हाणे ॿिए मुल्क न पर इस्लामाबाद में ॻाल्हियुनि जो ॿियो दौरु थियणु वञे पियो। पाकिस्तान लाइ केॾी वॾी कामयाबी आहे? पाकिस्तान जा इन जंगबंदी जे हवाले सां केतिरो पाकिस्तान खे फ़ाइदो थियणु वञे पियो? मुस्तक़बिल छा आहे, कीअं पिया ॾिसो तव्हां? पाकिस्तान जी यकीनन इहा तमामु वॾी कामयाबी आहे ऐं यकीनन इन जो क्रेडिट वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब ॾांहुं वञे थो, फील्ड मार्शल आसिम मुनीर ॾांहुं वञे थो, फॉरेन मिनिस्टर ऐं जेके डिप्टी प्राइम मिनिस्टर आहिनि इसहाक डार साहब ॾांहुं वञे थो ऐं ओवरऑल सॼी जेका टीम आहे उन ॾांहुं वञे थो। उन में ज़ाहिरी ॻाल्हि आहे सलाह मशवरो प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब जो बि रहियो हूंदो, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो रहियो हूंदो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब जो रहियो हूंदो, त जेका इंटायर कोलिशन गवर्नमेंट आहे यकीनन उन ॾांहुं क्रेडिट वञे थो। ऐं हीअ जेकॾहिं जंगबंदी मुस्तक़िल जंगबंदीअ में कन्वर्ट थी वञे थी, तब्दील थी वञे थी, त पाकिस्तान जे लाइ तमामु हिकिड़ी फ़ाइदे वारी जेका सूरत हाल आहे उहा पैदा थी वेंदी। सभ खां पहिरियां त जेकॾहिं इन आर्ज़ी मुस्तक़िल जंगबंदीअ जे नतीजे में ख़िते में हिकिड़ो जटादार अमुन अची वञे थो, इस्तेहकाम अची वञे थो, त जेके सिक्योरिटी जूं हालतूं आहिनि उहे तमामु घणियूं बहितर थी वेंदियूं। सिफ़ारती सतह ते त पाकिस्तान जी हूअं त वाह लॻी पई आहे, अञा वाह थी वेंदी। सिफ़ारती सतह ते दुनिया में पाकिस्तान जी जेका अहमियत आहे उहा तमामु घणी वधी वेंदी। उन खां अलावा जेकॾहिं ईरान तां पाबंदियूं हटनि थियूं त पाकिस्तान खे तमामु घणा इन जा फ़ाइदा थियणा आहिनि। वापार ऐं तवानाई जा मौक़ा मिलंदा पाकिस्तान खे। ईरान सां असीं वापार करे सघूं था ऐं असांजो गैस पाइपलाइन वारो जेको मनसूबो आहे उनखे असीं ॿीहर जीआरे सघूं था। असांखे सस्ती तवानाई हासिलु करण जा मौक़ा मिलंदा ऐं उन जे नतीजे में असां वटि जेका महांगाई जी शरह आहे उहा तमामु घटि थी वेंदी ऐं सीड़पकारी जा मौक़ा वधी वेंदा। पाकिस्तान में गॾोगॾु जेको ट्रांज़िट वापारु आहे पाबंदियुनि जे करे बंदि आहे ईरान सां फ़िलहालु असांजो, उहो तमामु घणो वधी वेंदो ऐं असांजी जेका करंसी आहे या जेका मईशत आहे उन ते तमामु घणा हाकारी असर पवंदा। सरहदी वापार में तमामु घणी वाध थींदी, ख़ासि तौर ते बलूचिस्तान वारी जेका पटी आहे उनखे तरक़ी मिलंदी, छो जो ईरान तां जेकॾहिं पाबंदियूं हटंदियूं त ईरान खे बि इन शइ जो फ़ाइदो थींदो, उते सीड़पकारी थींदी, उनजी मईशत दुरुस्त थींदी ऐं पाकिस्तान ईरान जी सरहद पाण में गॾु आहे। जॾहिं उते रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा, बलूचिस्तान में रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। हींअर बि तव्हां ॾिसो सरहद गॾु आहे बलूचिस्तान ऐं ईरान जी ऐं अञा बि अच वञ लॻी पई आहे।
सो खोड़ सारा जेके फ़ाइदा आहिनि उहे पाकिस्तान खे थींदा ऐं ख़ासि तौर ते जेको असांजो गवादर बंदरगाह आहे ऐं ईरान जो जेको चाबहार बंदरगाह आहे इहे गॾिजी हिकिड़ो वहिंवार वारो सिस्टम हलाए सघनि था ऐं गॾिजी करे वापारु करे सघनि था या मुआशी हब बणिजी सघनि था। सो पाकिस्तान खे अणगणिया जेके फ़ाइदा आहिनि उहे इन शइ सां थियणा आहिनि ऐं असीं उमेदु कयूं था त हीअ जंगबंदी जेका आहे उहा मुस्तक़िल जंगबंदीअ में तब्दील थी वेंदी। गॾोगॾु ईरान खे बि अमेरिका जे तरफ़ां अहिड़ियूं शयूं मिलंदियूं या अहिड़ा फ़ाइदा मिलंदा जंहिंसां ईरान अॻे खां वधीक मज़बूत थींदो, मुस्तहकम थींदो। जेके पाबंदियूं आहिनि उन्हनि में नरमी थींदी ऐं उन्हनि में नरमी थींदी त उनजो पाकिस्तान खे तमामु घणो उनजो फ़ाइदो पवंदो। हूअं असांजो तेल किथां थो अचे, पोइ असांखे पाड़े मां तेल ईंदो, त हाणे तव्हां पाण अंदाज़ो लॻायो तमामु घणा फ़ाइदा आहिनि पाकिस्तान ठीक है। प्रोग्राम में हिन वक़्तु गुफ्तगू हलंदड़ आहे नाज़रीन। ऐं हाणे ज़िक्र कंदासीं घरू वज़ीर मोहसिन नक़वी पाकिस्तान जे अंदरि जेका तिजारतकारी आहे उन जे हवाले सां तमामु अहम ॻाल्हि ॿोल कई आहे ऐं उन या निशानदेही बि कई आहे त पाकिस्तान मां $100 अरब मुल्क खां ॿाहिरि विया आहिनि ऐं उन्हनि जो इहो बि चवणो त ताजिर हिते अचनि ऐं इन्वेस्टमेंट कनि ऐं तमामु सुनहरी मौक़ो आहे। सो पाकिस्तान जे हवाले सां ई ॻाल्हि हलंदड़ आहे मुरई साहब त वफ़ाक़ी घरू वज़ीर जो इहो बयानु त मुल्क खां ॿाहिरि विया आहिनि $100 अरब इहे छो विया, इन जो पस मंज़र कीअं ॾिसो पिया ऐं जेका ताजिर खे जेका उन ॻाल्हि ॿोल कई त उनजो चवणो त वापसि पाकिस्तान जे अंदरि इन्वेस्टमेंट कयो छो त पाकिस्तान जी जेका जियो पॉलिटिकल सिचुएशन आहे उहा ॾींहों ॾींहुं चेंज थींदी वञे पई ऐं सेफ्टी सिक्योरिटी जा मामला आहिनि उन्हनि जे हवाले सां बि संदनि इहो ई चवणो त उहे बि हाणे बहितर थियणु वञनि पिया ऐं इन्वेस्टमेंट लाइ काफ़ी सुठो ऐं साज़गार माहौल पाकिस्तान में जुड़णु वञे पियो। त कीअं ॾिसो पिया वफ़ाक़ी घरू वज़ीर जो इहो बयानु ऐं ग्राउंड रियलिटीज़ छा आहिनि हिन वक़्तु मुल्क जे अंदरि? जी बिल्कुलु, तव्हां इहो ॾिठो हूंदो त जेको आहे सो पाकिस्तान वटि जेको आहे ॿियनि मुल्कनि जा आहिनि UAE सऊदी अरब उन्हनि जा पैसा जेको आहे सो अमानतनि रखियल आहिनि जंहिंजे तरीक़े जंहिंजे करे जेको आहे असांजो जेको आहे जेको हले पियो कारोबार हले पियो ऐं उन खां अलावा तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त जेको आहे सो इहे $100 अरब न आहिनि बल्कि इन खां अलाए केतिरा पैसा हूंदा जेके पाकिस्तान खां मुंतक़िल थी विया आहिनि। त हिननि खे सभु ख़बर आहे हुकूमत खे त कहिड़े नमूने मुंतक़िल थिया कीअं थिया। त उहे चवनि था त भई जेके ताजिर आहिनि या सनतकार आहिनि उहे सिर्फ़ु उन मां 10% ई यानी सिर्फ़ु $10 अरब जेको आहे बजट खां पहिरियां आणनि ताकी पाकिस्तान ते जेको दबाव आहे ज़ाहिर आहे IMF जो हिकिड़ो दबाव आहे त भई तव्हां वटि एतिरो पैसा हुजणु खपनि पंहिंजा त असां तव्हांखे हेतिरा जेको आहे सो ॾींदासीं। त हुनजो इहो चवणु आहे त भई तव्हां जेको आहे सो मोकिलियो ऐं हू इहो बि चए थो त भई जेको आहे सो असांखे सभु ख़बर आहे त भई किथां जेको आहे सो पैसा कहिड़े नमूने पाकिस्तान खां विया आहिनि ऐं असां जेको आहे ताजिरनि ऐं सनतकारनि खे जेको आहे अलॻि पासपोर्ट ॾींदासीं ऐं सहूलियत ॾींदासीं ऐं हुननि जा जेके मसाइल आहिनि जेके FIA जा आहिनि उहे फ्रेंडली कंदासीं। ऐं हिन इहो बि चयो त फील्ड मार्शल जेको वाइदो कंदो आहे उहो पूरो कंदो आहे ऐं उन में जेको आहे हू कॾहिं बि जेको आहे सो पंहिंजे वाइदे तां हटियो न आहे। ऐं हिन ताजिरनि ऐं सनतकारनि खे जेको आहे इहो बि चयो आहे त पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिंमें जेको आहे सो सभिनी खां वधीक मुनाफ़ो मिले थो। ऐं उन इहो बि चयो त भई जेको आहे असां जेके इहे पंहिंजे मनी चेंजर आहिनि उहे को ॿाहिरि जे जेके सियाह ईंदा उन्हनि खे पैसनि जे लाइ कोन जेको आहे असां हिते जेको आहे आज़ादी ॾिनी आहे खुलियो हथु ॾिनो आहे। इन में असां इहो बि चाहियूं था त जेके ताजिर सनतकार आहिनि पंहिंजो पैसो ॿाहिरि मोकिलनि ॿाहिरां घुराइनि त मनी चेंजरनि जो इहो ई कमु आहे। असां उन्हनि खे इन करे फ्री हैंड मनी चेंजरनि खे ॾिनो आहे लेकिन इन जो जेको आहे सो 1 या 2% जेके ताजिर या सनत नालो हुन न खयो लेकिन जेको आहे सो आहिनि फीसद जेके माण्हू आहिनि उन्हनि जे करे असां सभिनी ताजिरनि ऐं सनतकारनि खे सज़ा कोन ॾींदासीं। बहरहाल जेको अॼु जेको इहो फेडरेशन चैम्बर ऑफ कॉमर्स में जेको हिकिड़ो आम जेको आहे सो मोहसिन नक़वी जो दौरो ऐं ताजिरनि ऐं सनतकारनि खे जेको आहे हुननि जेको आहे पंहिंजे तरीक़े सां जेको आहे सम्झाइण जी कोशिशि कई आहे त जेको आहे हू मुल्क जी मदद कनि ऐं मुल्क जी हेल्प कनि। इरफान साहब तव्हां कीअं पिया ॾिसो हिन बयान खे ऐं असांजे मुल्क जे अंदरि जेके ज़मीनी हक़ीक़तूं रहियूं आहिनि माज़ी जे तनाज़ुर में उनखे ओवरऑल कीअं पिया ॾिसो? नक़वी साहब चयो आहे त 3 खां 4 सालनि जे अरसे में पाकिस्तान मां $100 अरब पाकिस्तान खां ॿाहिरि विया यानी 2022 में ख़ान साहब जी गवर्नमेंट ख़तमु थी आहे। उन खां पोइ PDM पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जी हुकूमत आई बेइतमादी ज़रिए ख़ान साहब खे हटायो वियो ऐं तव्हां भले यूट्यूब तां या पुराणी आर्काइव मां ॾिसो त शहबाज शरीफ़ साहब जी पहिरीं तक़रीर कहिड़ी हुई त हू हुनखे पाकिस्तान खे एशियन टाइगर बणाइणो हो। पाकिस्तान जी जेका मईशत हुई
पेरनि ते बीहारणो हुयो, पर 4 सालनि में पाकिस्तान मां $100 अरब ॿाहिरि मुंतक़िल थी विया। 4 सालनि में एतिरा खोड़ सारा डॉलर पाकिस्तान आया बि हूंदा, पर सवाल इहो आहे त $100 अरब पाकिस्तान मां ॿाहिरि विया छो। ऐं इन सवाल जो जवाबु ॻोल्हण जे लाइ मूंखे को ड्रिगा दलील ॾियण जी ज़रूरत कोन्हे का। नक़वी साहब जो ई बयानु जेको फारूक साहब पढ़ी ॿुधायो, जंहिंमें हू चए थो त असांखे ख़बर आहे त हे पैसा कीअं ॿाहिरि मुंतक़िल थिया आहिनि ऐं कराची मां 1-2 माण्हुनि खे बुज़ुर्गो वधण जी देरि आहे, सॼी ॻाल्हि जेका आहे उहा सिधी थी वेंदी। हाणे इहो रवैयो आहे असांजे एग्ज़ीक्यूटिव्स जो, असांजे इंटीरियर मिनिस्टर जो, असांजी हुकूमतुनि जो या हुकुमराननि जो इहो रवैयो आहे जो हू हिकिड़ी तक़रीब में बीही करे चवनि था वापारियुनि खे त तव्हां $100 अरब ॿाहिरि मुंतक़िल कया आहिनि ऐं असां कीअं मुंतक़िल थिया इन ॻाल्हि ते कोन था अचूं। असां 2 माण्हू खणंदासीं, हर ॻाल्हि सिधी थी पवंदी ऐं पोइ असां तव्हांखे ॾंढो प्रोग्राम कंदासीं। बहितर आहे 20 खां 30 सैकड़ो जेके पैसा आहिनि उहे तव्हां पाकिस्तान में आणियो। हाणे इहो तर्ज़ अमल आहे, इहा असांजी पॉलिसी आहे। इन पॉलिसी सां कहिड़ो सीड़पकार पाकिस्तान में ईंदो? तव्हांजा पंहिंजा जेके सीड़पकार आहिनि पाकिस्तान जा या तव्हांजे पाकिस्तान में पंहिंजा जेके वापारी आहिनि उहे तव्हांजे भउ खां, तव्हांजूं जेके वापारियुनि जे हवाले सां जेके पॉलिसियूं आहिनि, तव्हांजूं जेके टैक्स पॉलिसियूं आहिनि या तव्हांजी जेका गुड गवर्नेंस आहे, जो IMF पंहिंजूं रिपोर्टुनि में ॾिए थो त तव्हां खरबे अरबे रुपया खाई वियो ऐं तव्हां डकार बि कोन ॾिनो, उन पॉलिसियुनि खां तंग थी हिननि माण्हुनि पंहिंजो जेको सरमायो आहे, पंहिंजा जेके पैसा आहिनि उहे ॿाहिरि मुंतक़िल कया आहिनि। हाणे नक़वी साहब उन्हनि ते वेही उन्हनि खे थ्रेट पियो थो करे या धमकियूं पियो थो ॾिए, भई जेकॾहिं इहे $100 अरब इलीगल तरीक़े सां पाकिस्तान खां ॿाहिरि मुंतक़िल थिया त 4 सालनि खां नक़वी साहब तव्हां सिस्टम में आहियो, हाणे तव्हां इंटीरियर मिनिस्टर बि आहियो, तव्हां छा कयो? तव्हां इहा मुंतक़िली छो न रोकी जेकॾहिं इहा गैर क़ानूनी हुई? ऐं जेकॾहिं क़ानूनी आहे त तव्हां कहिड़े हिसाब सां वेही इन्हनि खे थ्रेट पिया था ॾियो त तव्हां क़ानूनी तरीक़े सां जेके पैसा मुंतक़िल कया आहिनि उहे तव्हां पाकिस्तान में खणी अचो। इन खां बहितर इहो न आहे त तव्हां पंहिंजी गुड गवर्नेंस खे बहितर कयो। इन खां बहितर इहो न आहे त तव्हां हिकिड़ो साज़गार माहौल पैदा कयो पाकिस्तान में, जंहिंसां सीड़पकार जेके पाकिस्तान जा सीड़पकार आहिनि उहे अञा पंहिंजी सीड़पकारी वधाइनि ऐं जेके ॿाहिरियां सीड़पकार आहिनि उहे बचनि। ज़मीनूं हक़ीक़तूं पाण वटि छा आहिनि? तव्हां पंजाब जूं जेके सनतूं आहिनि उहे बंदि थियूं आहिनि। खिते में सभ खां वधीक पेट्रोल पाकिस्तान में महांगो, उन पेट्रोल ते ई तव्हांजो सॼो सिस्टम हले थो, तव्हांजा कारखाना हलनि था, तव्हांजी सनत हले थी, तव्हांजी बिजली ठहे थी, ॻरा बिल ॾियो तव्हां। माना हिकिड़ा जाइज़ बिल हूंदा आहिनि, उन खां अलावा बि तव्हां हरू भरू बिल लॻायो त भई हीउ तव्हांजो मीटर टंगियो पियो आहे जेको भित ते, हालांकि मीटर सारिफ़ जो आहे, वापेदार जो आहे, पोइ बि हुकूमत उन ते टैक्स वठे थी मीटर ते। गैस आहे कोन, बिजली आहे कोन, त बि तव्हां ॾिसंदो, तव्हां भले पंहिंजे घर वञी हींअर तव्हां पंहिंजी गैस जो बिल खणी उनखे तव्हां ॾिसिजो त गैस जी असुलु क़ीमत केतिरी आहे ऐं उन ते टैक्स केतिरा आहिनि। टीण ते टैक्स आहिनि, गैस आहे कोन, प्लस में वरी चार्जिस लिखींदा किलोमीटर चार्जिस, भई गैस अचे ई कोन थो त किलोमीटर वरी छाजो आहे। ॿियो जेको मेन रीज़न आहे न, अच्छा इहे पॉलिसियूं त नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं पंहिंजी जाइ ते दुरुस्त करण जी ज़रूरत आहे, हुकूमत खे इन पासे को ध्यानु कोन्हे को, नई हुकूमत इन्हनि खे लेखे थी। ख़ैर वॾो जेको रीज़न अथव पाकिस्तान में जेका असां वटि इकोनॉमिकल डिस्टेबलाइज़ेशन आहे या पाकिस्तान मां ही जेके डॉलर ॿाहिरि पिया वञनि या सीड़पकार नथा अचनि, उहा आहे पॉलिटिकल डिस्टेबलाइज़ेशन, सियासी अदम इस्तेहकाम। कोई बि मुल्क मुआशी तौर ते तेसी ताईं तरक़ी नथो करे सघे जेसी ताईं हू सियासी तरीक़े सां इस्तेहकाम जो शिकार न हुजे। सियासी इस्तेहकाम न हूंदो तव्हां वटि मुआशी इस्तेहकाम न हूंदो। हिते हालत छा आहे, हिकिड़ो अॻूणो जेको आहे सो प्राइम मिनिस्टर आहे, वज़ीर आज़म आहे ऐं अपोज़िशन जी सभ खां वॾी पार्टी जो लीडर आहे, उन जूं भेणूं, उन जा लीडर, उन जी पार्टी जा सियासी तौर ते पाकिस्तान हिन वक़्त रुलनि, उन्हनि जी मुलाक़ात कान थी कराई वञे, उन्हनि सां तव्हां दहशतगर्दनि सां ॻाल्हियूं करण जे लाइ तयारु आहियो। अफ़गानिस्तान केतिरो रत वहायो पाकिस्तान में, केतिरा इरफान साहब शॉर्ट आहे टाइम तमामु, न पाकिस्तान इंटरनल जेके मामला आहिनि उन ते ॿिए प्रोग्राम में ज़रूरु ज़िक्र कंदासीं। मरोज साहब तव्हांजी, इरफान साहब तव्हांजी वरी महिरबानी, वक़्तु ॾिनो तव्हां। नाज़रीन प्रोग्राम में गुफ़्तगू तव्हां ॿुधी, डिबेट में फ़िलहालु एतिरो ई ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।